अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं या मोहम्मद उस्मान मल्ला सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। नाज़रीन, तव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त बखर जमाली ऐं आसपास वारनि इलाइक़नि में ॾोहारी सरगर्मियूं ॿीहर उरूज ते पहुची वियूं आहिनि। मुख़्तलिफ़ ॻोठनि में चोरियुनि जो आज़ार वधी वियो। चोरियुनि जो सिलसिलो शुरू थियण जे करे इलाइक़े वासी रातियूं जागी काटण ते मजबूर थी विया आहिनि। संदन जीअण आज़ार बणिजी वियो आहे। मुतासिर ॻोठाणनि वटि हमदर्दी लाइ PTI अॻवान पहुची विया आहिनि, जॾहिं त तालका न्यू सैदाबाद जी क़ाइम पुलिस पिकेट ख़ामोश बणियल आहे। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त पुलिस जी पेट्रोलिंग वधाई वञे त नामालूम चोरनि जो घेरा करे खेनि पकड़ियो वञे। वधीक तफ़सील मालूम करण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे बखर जमाली जो रिपोर्टर गुलहसन ख़ासकेली। जी गुलहसन ख़ासकेली, छा तफ़सील आहिनि बखर जमाली जा? असां हिन वक़्तु ॻोठ जानवर जमाली में मौजूदु आहियूं, जिते राति हिकु ई वक़्त में टिनि ॻोठनि खे खाट लॻो आहे। 3-4 नामालूम चोर हिकु ई राति पहिरीं कार्रवाई करे 5 घरनि खे खाट हणी 2 सोलर प्लेटूं लाइ खणी विया आहिनि। इलाइक़े में बदअमनी जो रकास ॿीहर उभो थी वियो आहे, जॾहिं त इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त पुलिस पेट्रोलिंग खे वधायो वञे। होॾां पुलिस सां राब्तो करण ते ॿुधायो आहे त असां सॼी राति चौकी ॾींदा आहियूं, पर अलॻि अलॻि ॻोठनि में अलॻि अलॻि मोबाइल त नथी ॾेई सघिजे। ऐं हिन वक़्तु असीं ॻोठ जानवर जमाली मौजूदु आहियूं, जिते मुरीद जमाली जे घर खे खाट पिणु लॻो आहे जिते हुनजी सोलर प्लेट खजी वई आहे। साॻे ई राति ॻोठ गुलाम हुसैन ख़ासकेली में पीर बश ख़ासकेली, अमीर बश ख़ासकेली ऐं असगर ख़ासकेली जे घरनि खे खाट हणी हुननि जे घरनि खे भितियूं भञी चोर नामालूम चोर फरार थी विया आहिनि। जी उस्मान। वॾी महिरबानी गुलहसन ख़ासकेली तफ़सील ॾियण जे लाइ। जी नाज़रीन, सर्वेच न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। ॾिसंदा रहो सर्वेच न्यूज़।